सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब ॿियो हवासन वारा उज़वा सबक ॿियो अख बनावट आई एनाटॉमी। सिंध ऑनलाइन स्कूल में ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे भलीकार। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में ऐं हिन खां अॻिए सबक में असां अख जे बारे में पढ़ंदासीं। यानी बाब ॿिए जे ॿिए सबक में असां अख जी बनावट जे बारे में पढ़ंदासीं ऐं बाब ॿिए जे टे सबक में असां अख जे कम जे तरीक़े बाबति सम्झंदासीं। अख ॾिसण जो हिस्सी उज़वो या नज़र जो हवास आहे। अख स्फेरिकल शिकिल जी हूंदी आहे, गोलाई वारी हूंदी आहे ऐं टेबल टेनिस जे बार जेतिरी हूंदी आहे। चिमकंदड़ हूंदी आहे ॿाहिरां। अचो त हाणे हिन जी बनावट थोरो ॾिसूं। अख में मौजूदु ख़ाबरू माहौल मां रोशनीअ जहिड़े तहरक खे महसूस कंदा आहिनि। रोशनीअ जो तहरक छा आहे इहा तव्हांखे ख़बर त हूंदी पोएं सबक मां, पर वरी बि अचो त हिकिड़ो दफ़ो दुहिराए था वठूं। रोशनी जो तहरक न रुॻो इहो आहे त जेका रोशनी घटि वधि थी थिए उहा असांखे ॾिसण में थी अचे, असां महसूस था कयूं, या किथे को चुरपुर थी थिए या को शइ लुॾे थी या हल्की हवा ते बि का चुरपुर थी थिए त उहो थी अचे। पर जेका साकिन शइ आहे जेका नथी लुॾे उन ते बि जॾहिं सिज जी रोशनी पए थी या मोटी असांजी अखियुनि में थी पए त इहो बि हिकिड़ो रोशनीअ जो तहरक आहे, यानी लाइट स्टिमुलस आहे। असां कंहिं शइ खे तॾहिं ॾिसी सघंदा आहियूं जॾहिं रोशनी उन तां मोट खाई असांजे अख में पहुचंदी आहे ऐं अख में हुनजो अक्स ठही पवंदो आहे। सिज जी रोशनी वण खे लॻी, वण मां उन मोट खाधी ऐं असांजे अखियुनि में लॻी, असांजे अखियुनि जेका आहे उनखे महसूस कयो ऐं दिमाग़ जो अक्स ठाहियो। सो अख जा मुख़्तलिफ़ हिसा पाण में गॾिजी उहो अक्स ठाहींदा आहिनि। अख जी बनावट या एनाटॉमी में ख़ासि हिसा अख जा आहिनि स्क्लेरा, कोर्निया, तारो, बिलोर या लेंस, माणकी, सिलियरी बॉडी, कोराइड, कारो पर्दो, फोबिया, ॾिसण जी तंद या ॾिसण वारी तंद। अंग्रेजीअ में स्क्लेरा, कॉर्निया, प्यूपिल यानी तारो, लेंस, आयरिस, सिलियरी बॉडी, कोराइड, कारो पर्दो, रेटिना, फोबिया ऐं ऑप्टिक नर्व। हाणे अचो त इन्हनि हिसनि खे थोरो तफ़सील सां ॾिसूं। कोर्निया, कोर्निया अख जे ॿाहिरें लेंस जे मथां या माणकीअ जे मथां हिकिड़ो गोलाई वारो तह हूंदो आहे जेको शफ़ाफ़ हूंदो आहे, ट्रांसपेरेंट हूंदो आहे। हीउ अख जो ज़ाहिरी उभरियल हिसो हूंदो आहे। हिन जो मुख्य कमु इहो आहे त उहो अख ॾांहुं ईंदड़ रोशनीअ खे मोड़े अख जे अंदरें हिसे या बनावट ॾांहुं मोकिलींदो आहे, जंहिंखे बिलोर चइबो आहे। रोशनी जेका बि हिन ते हीअं पवंदी उनखे हीअं मोड़े ऐं लेंस में मोकिलींदो। हितां रोशनी आई उनखे मोड़े ऐं लेंस में मोकिलींदो। हिन जो कमु इहो आहे जो रोशनीअ खे मोड़े उनखे लेंस जी तरफ़ मोकिलींदो आहे। अख जे अंदरि जेको रंगीन हिसो हूंदो आहे उनखे माणकी चइबो आहे। इन जो कमु आहे त रोशनी जे मक़दार खे घटि या वधि कजे। जेकॾहिं घणी रोशनी हूंदी त माणकी जेका आहे फैलिजी वेंदी ऐं हिन नंढे सुराख खे नंढो करे छॾींदी, अख जे सुराख खे नंढो करे छॾींदी। पर जेकॾहिं घटि रोशनी हूंदी त सुकिड़िजी वेंदी माणकी ऐं अख जो सुराख जेको आहे उहो वॾो थी वेंदो। मर्कज़ी सुराख यानी पीपल या तारो माणकीअ जे विच वारो सुराख आहे। माणकीअ जे विच वारो सुराख आहे जंहिंमां रोशनी अख में दाख़िल थी लेंस जी तरफ़ वेंदी आहे, हिनखे मर्कज़ी सुराख चइबो आहे। माणकी तव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ माण्हुनि जी मुख़्तलिफ़ रंग हूंदी आहे। उहा अखियुनि में जेको रंग हूंदो आहे जंहिंखे पिगमेंट चवंदा आहिनि उन ते जेको आहे उहो डिपेंड कंदी आहे त कहिड़ो पिगमेंट आहे उन सां माणकीअ जो रंग ठहंदो आहे। लेंस या बिलोर, लेंस माणकीअ जे पुठियां हिकु बिलोर रखियल हूंदो आहे। उहो बिल्कुलु आम कैमरा जे लेंस वांगुरु हूंदो आहे ऐं रोशनीअ खे मोड़े हीअं रोशनी पई हुनखे मोड़े हिकिड़े नुक़्ते ते जेको आहे मरकूज़ कंदो आहे। हिन अमल खे फोकसिंग चइबो आहे, याने शुआई नुक़्ते ते रोशनीअ खे शुआई नुक़्ते ते मरकूज़ करण जो अमल चइबो आहे। हिन मरकूज़ थियण सां ई हिते अक्स ठहंदो आहे। तंती पर्दो, अख जे पुठिएं पासे अंदरें तरफ़ हिकिड़ो पर्दो हूंदो आहे डार्क कलर जो जंहिंखे तंती पर्दो या रेटिना चइबो आहे, रेटिना या तंती पर्दो। जेको अक्स ठहंदो आहे उहो इन पर्दे ते ई ठहंदो आहे ऐं इन पर्दे ते तमामु घणा जेको आहे उहो
रिसेप्टर्स हूंदा आहिनि जेके उन अक्स खे ठाहींदा आहिनि। सो अचो त असां जेको हीउ हिसो आहे नंढो रेटिना जो उनखे वॾो करे ॾिसूं त जीअं ख़बर पए त उन जी छा बनावट आहे। हिन हिसे खे असां वॾो था कयूं पर अञा त कुझु ख़बर कोन पई, चऊं अचो त अञा वॾो कयूंसि, हाणे कुझु नज़र अचे थो। हिन में असांखे कुझु शयूं जेके आहिनि ईअं सुइयुनि वांगुरु डिघियूं सिलेंडर वांगुरु आहिनि, कुझु जेको आहे उहो चुंब वारियूं या कॉनिकल या मखरूती आहिनि। अचो त ॾिसूं इहे छा आहिनि, इहे ज़रूरु जेके रिसेप्टर्स हूंदा। इहे असां शिकिल में ॾिसी चुका आहियूं। ही डिघा जेके आहिनि, ही डिघा उहे सुइयुनि जहिड़ा रिसेप्टर्स आहिनि या रॉड शेप्ड रिसेप्टर्स, ऐं जेके कॉनिकल आहिनि कोन शेप्ड आहिनि उहे मखरूती रिसेप्टर्स आहिनि। इहे जेके आहिनि खाबरू आहिनि या रिसेप्टर्स आहिनि अखि में अंदरि। इहे जेके रिसेप्टर्स आहिनि रोशनीअ ते अमल कंदा आहिनि, हिन ते रोशनी पवंदी आहे त उनजे करे अमल कंदा आहिनि। सो उनजे करे हिननि खे लाइट रिसेप्टर्स चइबो आहे या फोटो रिसेप्टर्स चइबो आहे। इन्हनि जो कमु रोशनीअ खे बरक़ी सिग्नल में तब्दील करणो हूंदो आहे। रोशनीअ जी रंग ते, रोशनीअ जे डेप्थ ते, रोशनीअ जे मिक़दार ते, उन ते मद्देनज़र ही मुख़्तलिफ़ क़िस्म जा बरक़ी सिग्नल ठाहींदा आहिनि, उहे दिमाग़ ॾे मोकिलींदा आहिनि। जेके सुइयुनि जहिड़ा ख़ाबरू हूंदा आहिनि, रॉड शेप जेके हूंदा आहिनि, उहे वधीक हसास हूंदा आहिनि ऐं उहे तमामु घटि रोशनीअ खे महसूस करे वठंदा आहिनि। उन्हनि ख़ाबरुनि मां जेके बरक़ी सिग्नल हूंदा आहिनि उहे हिन मेन ऑप्टिक नर्व में ईंदा आहिनि या नज़र वारी तंत में ईंदा आहिनि। नज़र वारी तंत कंहिं शइ खे ॾिसण वारी मालूमात खे तंती परदे खां खणी ऐं दिमाग़ जे उन हिसे ताईं पहुचाईंदी आहे जिते उन खे सम्झी ऐं सही वज़ाहत ऐं शिकिल ठहंदी आहे। असांखे ख़बर आहे त जेके नर्व्स आहिनि उहे न्यूरॉन्स जूं ठहियल आहिनि, असांखे न्यूरॉन जी शिकिल बि ख़बर आहे। सो ऑप्टिक नर्व उहो ख़ासि या मख़सूस या मेन तार आहे जेका सभु सिग्नल हितां खणी रेटिना तां उहे सिग्नल जेके आहिनि उहे पहुचाईंदी आहे दिमाग़ ताईं। अखि जा पठा या ऑप्टिक मसल्स इहे इन्हनि जो तालुक ॾिसण सां कोन्हे पर उहे अखि जो अहम हिसो आहिनि, छो त उन्हनि जो कमु आहे त अखि खे हेठि मथे साॻिए खाॿे फेराए सघनि। जॾहिं अखि असां हेठि मथे साॼे खाॿे फेराईंदासीं तॾहिं असां चौधारी ॾिसी सघंदासीं। हिन में हेठियूं जेके आहिनि उन्हनि खे मथियां जेके आहिनि उन्हनि खे सुपीरियर रेक्टस चइबो आहे ऐं हेठियनि खे जेको आहे उहो इंफीरियर रेक्टस चइबो आहे। सुपीरियर रेक्टस ऐं इंफीरियर रेक्टस। इन्हनि खां अलावा असांजे मुंहं जा कुझु ॿिया बि हिसा हूंदा आहिनि जेके अखि जा हिसा त न आहिनि पर अखि सां डायरेक्ट तालुक या इंतिहाई क़रीबी तालुक रखंदा आहिनि। उहे अखि जा हिफ़ाज़ती हिसा आहिनि, दी पार्ट्स दैट प्रोटेक्ट द आई। इन में सभिनी खां पहिरीं आईब्रोस या भिरूं आहिनि। भिरुनि जो कमु इहो आहे त जेको असांजे निड़ ते पाणी या पघर या जेको ॿियो शयूं अचनि थियूं उहे अखि में दाख़िल न थी सघनि, उहे हुनखे रोके ऐं पासे ते वहाए छॾींदियूं आहिनि। उन खां पोइ छपर या आईलिड्स, मथियों छपर ऐं हेठियों छपर, हेठियों छपर लोअर आईलिड, मथियों छपर अपर आईलिड। इन्हनि जो कमु आहे त उहे जॾहिं को ख़तरो ॾिसनि अखि लाइ त फौरन जेको आहे बंदि थी अखि बंदि करे छॾनि। उन खां अलावा तेज़ रोशनीअ में छपर बंदि थींदा आहिनि ऐं उन खां अलावा जॾहिं असां निंड कंदा आहियूं तॾहिं छपर बंदि थी ऐं असांजे अखियुनि खे ढके छॾींदा आहिनि। ॿियो ख़ासि हिसो आहे पिंबड़ियूं जेके असांजे छपरनि जे मथां वार हूंदा आहिनि। उन्हनि जो कमु आहे त मिटीअ खां असांजे अखि खे बचाइनि, जीअं मिटी जेका आहे उहा रोकिजी वञे ऐं असांजे अखि में अंदरि न वञी सघे। अखि खे हमेशह हर वक़्तु आलो रहणु ज़रूरी आहे, न त अखि सुकी वई त पोइ अखि जो ॾिसण जो कमु कोन थी सघंदो। उन जे करे हर वक़्तु ॻोढ़ो ठहंदो रहंदो आहे। उन लाइ अखि में ॻोढ़नि जा दूध हूंदा आहिनि, टीयर ग्लैंड्स, जेके हितां उहे ॻोढ़ा अखि में मौजूदु मोकिलींदा रहंदा आहिनि। टीयर ग्लैंड्स हिन जाइ ते हूंदा आहिनि, उहे अंदरां ई अंदरां ॻंढियल हूंदा आहिनि हिन ओपनिंग सां या हिन खुलियल हिसे सां, ऐं हितां अखि में ॻोढ़ा जेके आहिनि उहे ईंदा रहंदा आहिनि। इन ते हिन सबक़ जी पुॼाणी थी। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।